नाज़रीन, तंगवाणी में अवामी तहरीक तरफ़ां डिजिटल आदमशुमारी ख़िलाफ़ वैन स्टॉप ते बुख हड़ताल कई वई। रिपोर्टर मोहम्मद अली ॾाहाणी मूजिबि अवामी तहरीक तंगवाणी तरफ़ां डिजिटल आदमशुमारी ख़िलाफ़ वैन स्टॉप ते बुख हड़ताल कई वई। बुख हड़ताल कंदे अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवान एडवोकेट आसिफ खोसो, ज़िले अॻवान असगर सदाम, मंज़ूर ताज, नेक सुल्तान ऐं ॿियनि चयो त डिजिटल आदमशुमारी ज़रिए सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश कई पई वञे। वक़्त खां अॻु थींदड़ गैर आइनी ऐं गैर क़ानूनी डिजिटल मर्दमशुमारी जो अमल बंदि कयो वञे ऐं आदमशुमारी आइन ऐं क़ानून मुताबिक़ ॼाणियल वक़्त ते थियणु घुरिजे। होॾांहुं तंगवाणी में डिजिटल आदमशुमारी जी आगाही मुहिम तौरु तंगवाणी में बलोच इताद पारां रैली कढी वई। रैली जी अॻवानी मीर हसन मरी, मौलाना शाह मोर बलोच, मीर ज़ुल्फ़कार अली जखराणी, मीर मोहम्मद अली ख़ान बखराणी, अब्दुल क़यूम बखराणी ऐं ॿियनि कई। अॻवान रैली खे ख़िताब कंदे चयो त सिंध वासियुनि खे गुज़ारिश आहे त मर्दमशुमारी में भरपूर हिसो वठनि। असांजी वफ़ाक़ में नौकरी वफ़ाक़ी यूनिवर्सिटियुनि में दाख़िला जा केतिरा ई फ़ाइदा थींदा। आदमशुमारी जे हिसाब सां बजट वधंदी ऐं तंहिं करे मर्दमशुमारी में भरपूर हिसो वठो। पंहिंजे फ़र्दनि जी मुकमल मालूमात ऐं तफ़सील लिखाईंदा त जीअं असां ऐं तव्हांजे ईंदड़ नसलनि जी रिथाबंदी थी सघे।